स्टार्टिंग जी 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 हाँ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तव्हां ॿाहिरिनि जी महिरबानी वरी तव्हांखे तकलीफ़ ॾिनी थी। असां वटि 28/10/2025 ते क्राइम थियो ढेंगाण रस्ते ते प्रभु मतिलबु मेघवार जंहिंजे घर में जेको फुर थिया 4 माण्हू तक़रीबन 3 बजे धारे उनजे घर में अंदरि दाख़िल थी गन पॉइंट ते उन्हनि खां कैश ऐं मोबाइल फ़ोन ऐं चांदी ऐं गोल्ड उन्हनि माण्हुनि फुर कयो। उन खां पोइ असां टेक्निकल तरीक़े सां लॻा पिया हुआसीं बाला ऑफिसर जे हुकुम सां जनाब डी आई साहब ऐं SSP साहब जे हुकुम सां उन्हनि जी ॻोल्हा असां शुरू करे ॾिनी। ॻोल्हा खां पोइ उन्हनि ई साॻियनि ई माण्हुनि मुख़्तलिफ़ टाइमिंग में 23/11 ते सामारे जी हद में उन्हनि जेको सो माले जे घर में जेको धाड़ो हुयो ऐं उन खां पोइ बोदल फारूक ते उन घर में चीमा साहब उन जे घर में धाड़ो हुयो। इहे साॻी गेम आहे जेके असांजी हिते इलाइक़े में आया उहे वरी जेके सामारे जी हद में हुआ उहे उन जा उहे अपर सिंधिया माण्हू हुआ कुझु हीअ हुआ। हिननि खे असां जेको सो सामारे वारा उमरकोट ऐं असां मिलियल जुलियल इंफॉर्मेशन कलेक्ट करे ऐं जेको सो जवाबदार गिरफ़्तार कया। उन्हनि जवाबदारनि मां असां जेका असां वटि 1,20,000 रुपया गोल्ड 2 फ़ोन ऐं चांदी जेका असां हिननि फुर कई हुई जेका असां रिकवर कई आहे ॿिनि जवाबदारनि खां ऐं तव्हांजे साम्हूं पई आहे 2 फ़ोन पैसा ऐं चांदी ऐं अञा असांजा 2 जवाबदार जेके आहिनि उहे पेंडिंग में आहिनि। उन्हनि जे पोयां बि इनशाला असां वर्क कयूं पिया उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं। बक़ाया जेका थोरी रिकवरी आहे उहा इनशाला उन्हनि खे कंदासीं। जी अच्छा हिन खां अलावा ॿिया ॿ माण्हू हिननि सां गॾु आहिनि? जी हाँ इन्हनि जेको सामारे में धाड़ो लॻो आहे उहे ॿुधाइनि पिया त अपर सिंधीअ माण्हू आहिनि कश्मोर ऐं जखमाबाद जा 2 माण्हू उते जा आहिनि। असांजे जेको हिते डकैती थी उन में 2 हीअ ऐं हिकिड़ो ॿियो बंगलानी आहे दोदे ख़ान बंगलानी जे ॻोठ जो आहे ऐं हिकिड़ो जेको आहे उहो झोल जो ॿुधायो वञे पियो गबोल आहे। सो इनशाला जल्द उन्हनि खे बि असां गिरफ़्तार कंदासीं। मुतासिर सर फरियाद प्रभु मेघवार जो मुंहिंजे ख्याल में और जेको उन फर्स्ट जेको बयानु आयो उनमें उन ॿुधायो त 20 लाख रुपया रोक ऐं कुझु सोन उनमें केतिरी सदाकत आहे ऐं तव्हां जेको रिकवरी ॾेखारियो 2,20,000 असां वटि फरियादी प्रभु जी FIR बि दाख़िल आहे ऐं उन जी जेका असां उहो ख़ुदि पाण पाए ऐं उहो तव्हांजे साम्हूं पाण बयानु बि ॾींदो ऐं जेका उन जी पेमेंट वई हुई उन असांखे जेन्युइन ॿुधाई आहे जेका जेन्युइन ॿुधाई आहे उहा ई जेन्युइन असां FIR कई आहे।